सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे ध्यान ऐं नाम में श्वासन जी ऐं सोच जी वॾी अहमियत हूंदी आहे। जेकॾहिं असांजा ख़्याल ख़तम थिया असांजो ध्यानु लॻंदो, न त असां ख़्यालनि जी दुनिया में ई घुमंदा रहंदासीं। वेठा हूंदासीं अखियूं बंदि करे, पर हलंदी ख़्यालनि जी दुनिया पई, छाकाणि त असां उनखे पकिड़े करे वेही रहंदा आहियूं। पर उन्हनि खे हलण ॾियो, उन्हनि खे छॾो, ऐं उनखे छॾे तॾहिं सघंदासीं जॾहिं जेके ॻाल्हियूं असांजी रोज़मर्रा में थींदियूं आहिनि सदाई हलंदियूं। असां कंहिं हिकु ॻाल्हि खे पकिड़े करे वेही रहंदा आहियूं, कंहिंजी चीज़ खे, कंहिंजी यादि खे पकिड़े करे वेही रहंदा आहियूं, बसि उन में पंहिंजो मथो खपाए छॾींदा आहियूं, उन में ई उलझी करे पंहिंजो पाण खे पूरो करे छॾींदा आहियूं। तंहिंजे करे नंदी जे वहकिरे वांगुरु नॉर्मल वे में सभिनि खे हलाईंदा हलूं, हलंदा हलूं, हलंदा हलूं, ॿिए न। लेकिन असां पंहिंजो पाण खे शांत रखी छॾियो, पंहिंजो पाण खे ठहिरा। पर जॾहिं बि असांजा ख़्याल न त अगरि उनखे छॾियोसीं न तो आस्ते आस्ते वो ॿोड़ जी हालत अख़्तियार कंदा, ॿार ईंदी, सैलाब ईंदो, ऐं पोइ जीअं ई वो दाइरो क्रॉस कंदा, किनारो क्रॉस कंदी नंदी, जे नंदी किनारो क्रॉस कंदी आहे त पोइ सभिनी खे नास कंदी आहे। असांजा ख़्याल जॾहिं पची पची वो ॿाहिरि उभरी करे निकिरंदा आहिनि त पोइ कंहिंखे घटि वधि ॻाल्हाईंदा, कोई क्रोध कंदा, साड़ कंदा, कंहिंखे लफ़्ज़ कढंदा, या अहिड़ो अमल कंदा जंहिंसां पंहिंजो पाण खे बि विञाईंदा, ॿाहिरि बि तबाही करे छॾींदा, हर तरफ़ अशांती थी वेंदी। तंहिंजे करे कॾहिं बि पंहिंजो पाण खे दाइरे खां ॿाहिरि न कयो। जॾहिं जॾहिं दाइरे खां ॿाहिरि निकितासीं उन वक़्तु पंहिंजी इज़त विञाईंदासीं, उन वक़्तु पाण खे विञाईंदासीं। नंदी बि, समुंड बि, जेको कुझु आहे, जेसि ताईं दाइरे में नहीं उनजी पूॼा थींदी आहे, उनजी इज़त थींदी आहे। जॾहिं किनारो क्रॉस कयो त पोइ उनजी पूॼा कोन्हे थींदी, पोइ उनखे चङो कोन्हे सम्झ में, पोइ उनखे बहितर न सम्झो वेंदो आहे। तंहिंजे करे कॾहिं बि असां दाइरो क्रॉस न कयूं, ऐं दाइरे खे न क्रॉस करणु, ख़्यालनि खे वञणु ॾियणु, वञणु हिकु हिकिड़ी ॻाल्हि खे हलणु, ऐं जीअं ख़्याल वेंदा असां पंहिंजा कमु कंदासीं, पंहिंजो सभु कुझु सही थी वेंदो। न त असां ॿियनि जी ॻाल्हियुनि में, ॿियनि जे लफ़्ज़नि में, ॿियनि जी सोचुनि में वो गुम थी वेंदासीं, सभु कुझु पंहिंजो पाण खे विञाए छॾींदासीं। तंहिंजे करे ध्यान जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे सही करणु। ध्यान जो मक़सदु हूंदो आहे उन मालिक जे वेझो अचणु, उनजी रहमत खे पाइणु, ऐं उनजी रहमत खे पाए तॾहिं सघंदासीं जॾहिं असांजी सोच शुद्ध व पवित्र हूंदी, उहा बहितर हूंदी। अगरि उहा अटकी रही त पोइ असां कुझु बि न करे सघंदा।